अस्सलाम वालेकुम दोस्तों असां इंसान ज़ात जी जेका ज़ाहिरी लेवल सां जेकी शुरात थी हज़रत आदम अलैहिस्सलाम खां थी। हूअं खणी ॾिठो वञे त सभिनि नबियुनि खां अवल जेको रूह आहे उहो या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी जो पैदा थियो। उन जे करे सॼी काइनात वजूद में आयो। ज़ाहिरी लेवल सां शुरात हज़रत आदम अलैहिस्सलाम खां थी। हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं वण जो दाणो खाधो अनाज जो त उन खे बिश्त मां जॾहिं कढियो वियो त 350 साल अलाह खे पुकारींदो रहियो मगर उहा माफ़ी न मिली। पोइ हज़रत आदम अलैहिस्सलाम खे उहा ॻाल्हि यादि आई त जॾहिं मूंखे मुंहं में साहु फूकियो वियो उते जॾहिं मां अखि खोली त उते मूंखे आसमान ते सदरतुल मुंतहा ते उते अल्लाह सां गॾु या रसूलुल्लाह जो नालो लिखियलु नज़र आयो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। त इहा मुहम्मद रसूलुल्लाह जेका आहे इहा वॾी का शख़्सियत आहे जंहिंजो माना अल्लाह सां गॾु नालो लिखियलु आहे। छो न इन्हीअ नाले जो वास्तो ऐं मुहाबो ॾियांसि त मूंखे बख़्शिश मिले। पोइ जंहिं महिल हज़रत आदम अलैहिस्सलाम या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वास्तो ॾिनो अलाह खे चयाईंसि त तव्हांखे जंहिं को तव्हां सां गॾु नालो मुहम्मद रसूलुल्लाह लिखियलु आहे उन जो वास्तो अथव, मूंखे गुनाहनि जी माफ़ी ॾिए। त पोइ हज़रत आदम अलैहिस्सलाम खे गुनाहनि जी माफ़ी मिली। इन जो मतिलबु त या रसूलुल्लाह खां सवाइ को छुटकारे जो दॻी कोन्हे। क़ुरान शरीफ़ में बि आयत आहे त तव्हां मां जेके गुनाह थी वञनि त या रसूलुल्लाह ताईं वञो, उन वटि वञो ऐं उतां वञी बख़्शिश घुरो ऐं उनजी ताबेदारी कयो। पोइ ही के माण्हू सिर्फ़ु अखरनि में अलझी विया। तंहिं करे मां ही बैत ॿुधाइणु चवंदुसि, नहीं हाजत पढ़ण पढ़ावण दी, नहीं हाजत पढ़ण पढ़ावण दी, सिख रम्ज़ वजूद विञावण दी। अखरां दे विच जोई अलिया, अखरां दे विच जोई अलिया, इश्क दी चाही मूर न चढ़िया। उनी असबातां दा जो इल्म पढ़िया, नफ़ी असबात दा जो इल्म पढ़िया, मौज उन्हीं सिर सावण दी, नहीं हाजत पढ़ण पढ़ावण दी। महिरबानी।